नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खैबर में खबर ॾींदा हलूं त खैबर भरिसां टंडो आदम रोड खैबरानी हद पुलिस चेक पोस्ट 1 किलोमीटर अॻियां कराची खां वेंदड़ वेन नंबर 1344 LES सांगड़ तरफ़ वेंदड़ टंडो आदम खां ईंदे करोला कार नंबर 401 BRW जेको आमो साम्हूं टक्कर थी पे, जंहिंजे नतीजे में वेन में सवार ज़ख़्मी मुसाफ़िर मोहम्मद इसाक चांडियो, अकरम चांडियो, गुलाम हैदर चांडियो, राशिद चांडियो, साजिद अली जट सख्त ज़ख़्मी थी पिया, जेके जाम शोरो मां सांगड़ वर्कशॉप वञी रहा हुआ। ज़ख़्मियुनि खे बर वक्त खैबरानी पुलिस तबे इमदाद लाइ पुलिस मोबाइल में खणी वई है। हादसे जगह ते मौजूद माण्हुनि जो चवणु आहे त कार में सवार हिकु मर्द, हिकु औरत ऐं 2 नींगरियूं सवार हुयूं, जेके सख्त ज़ख़्मी थी पियूं। तंहिंखे टंडो आदम वेंदड़ पेजारो गाड़ी एमरजेंसी में टंडो आदम अस्पताल खणी वई है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।